ही खबो हथ दाढ़ी ते आए सिजावल खान जेकर मां पंहिंजे वायदे ते पूरो न लहा त पंहिंजी दाढ़ी कूड़ाए रहो मथे ते करे सजी जिंदगी पंहिंजे घर में गुजारींदुसि। मूसा मूंखे भी हिकड़े अहिड़े हमदर्द जी जरूरत हुई जेको दुखी महल में मुझे कम अचे। बाकी नवाब खान जे कसम ते बि एतबार कोन कया। मूंखे तुंहिंजे वाइदे ते पूरो पूरो एतबार आहे मूसा। हाणे हिन छोकिरी जे ज़िंदगी जो ज़ामिन तूं आहे ऐं हिन जे मौत जो कुफारो बि तोखे अदा करणो पवंदो। छोकिरी खे तव्हां सां गॾु मोकिलण लाइ मां हाणे ई तयार आहियां, पर हींअर मूंखे हुन छोकिरी जो राज़ पुॼाइणो पवंदो जीअं मां हुननि खे तव्हां सां गॾु हलण लाइ राज़ी करे सघां। छोकिरी खे राज़ी करण जे लाइ ॿ जुमिला ई काफ़ी आहिनि सिजावल खान। तव्हां हुनखे एतिरो वञी चओ ॿाहिरि दर ते मूसा तव्हांजो इंतज़ार पियो करे। जेकर छोकिरी न अचे त मुंहिंजो सीनो तव्हांजी गोली वॾो पत्थर जे लाइ मूसा। जेका छोकिरी पंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे मथां घोर थी करे उन छोकिरी जी ज़िंदगी तूं कंहिं ॿिए जे हवाले थो करे। उन छोकिरी जी ज़िंदगी जो ज़िम्मो मां थो खणा। जेकर उन छोकिरी जे वार खे बि तओ त नवाब खान जी पूरी आका खे तबाह करे छॾींदुसि। मूसा त पोइ कुझु देरि इंतज़ार कर, मां छोकिरी खे वठी थो अचां। न सिजावल हेॾो बेवड़ियो न आहियां जो छोकिरी खे हितां अकेलो वठी वेंदुसि। सुभाणे मां हुनजे माउ ऐं पीउ खे वठी ईंदुसि। उन्हनि सां गॾु तोखां छोकिरी वठी वेंदासीं। बाक़ी तव्हां हुनखे न्यापो ॾेई छॾिजो। मूसा तव्हांखे सुभाणे वठण ईंदो। त पोइ ठीकु आहे मूसा, छोकिरी तुंहिंजी अमान में। तूं जेॾीमहिल चाहीं अची पंहिंजी अमानत वठी वञ। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।